हवाई मानी मानी खादाम अलहमदुलिल्लाह मानी मानी खा लिया। केड़ी जगह दे खादाम दस्तरखान लगो पिया या हाणे जेको बिस्तरा वग़ैरह लॻा पिया आराम कयूं वरी सुबुह जो जेको सही अॻियां सफ़र जारी कंदा। हीअ असांजी गाॾी बीठी आहे ऐं गाॾी बीठी आहे। हीअ असां जेको ओताग में रहिया पिया आहियूं दोस्तनि वटि। हीअ असांजा बिस्तरा लॻा पिया आहिनि। मुंहिंजो पंहिंजो बिस्तरो लॻल आहे ऐं हीअ जेको आहे अफ़ज़ल पाण सुतो पियो आहे। हीअ रब ॾिनो पाण निंड में खिले पियो ॾिसो माशा। हीअ जेको आहे जमील पाण सुतो पियो आहे। हीअ तव्हांखे ओताग विज़िट करायां। दस्तरखान लॻाया असां पानी वग़ैरह खाधी हुई। हाँ जेको आहे तव्हांखे ओताग विज़िट करायां अंदरि। तमामु बहितरीनु ओताग ठहियल आहे। हीअ मीर साहब जो फोटो परियां लॻो पियो। हीअ हिकिड़ो रूम अथव जंहिंमें कुर्सियूं वग़ैरह बेड पिया आहिनि ऐं हाणे वरी ॿियो रूम तव्हांखे चेक करायां। हिते मेडिकल जो बि कमु कंदो आहे डॉक्टर मुंहिंजे ख़्याल में आहे को। पर्दा लॻल आहिनि बसि। हीअ बि जेको आहे ओताग आहे जंहिंमें AC वग़ैरह लॻल आहे। हीअ फोटो आहे ॾिसो। हीअ बाथरूम आहे। हीअ जेको आहे ॿियूं तस्वीरूं लॻल आहिनि ॾिसी वठो। हीअ तस्वीर हीअ बि तस्वीर आहे। हीअ थी वई ऐं हीअ बि आहिनि। हीअ जेको आहे AC बि लॻो पियो आहे पर असां जेको हिन वक़्तु AC में न सुम्हंदासीं छाजे करे जो लाइट त ऑन आहे। बहरहाल असांखे ॿाहिरि जी हवा पसंदि आहे। खुली जॻह ते हवा कुदरती AC मच्छर जो नालो ई न आहे। हीअ पर्दा वग़ैरह ओताग में लॻल आहिनि VIP। असांजा बिस्तरा जेके हीअ ॾिसो कीअं पर्दा हवा ते लुॾनि पिया। ओताग मंझि एतिरी हवा आहे त ॿाहिरि तव्हां हिसाबु लॻायो कीअं हूंदी। साम्हूं परियां मस्जिद बि आहे। गाॾी असांजी बीठी आहे। कूलर पाणी जो पियो आहे। हाणे जेको असां आरामु कंदासीं। जमील सुतो पियो आहे। हीअ रब ॾिनो मोर हींअर ई साण दाऊं कनि पिया। हीअ अफ़ज़ल जो बिस्तरो आहे। इहो वॉशरूम में अचे थो। हीअ जेको आहे मुंहिंजो पंहिंजो हा जहिड़ा ॿुधा तूं ओढ़ा ई बिल्कुलु जेको थर जी महिमान नवाज़ी असां कईसीं ॾिठीसीं। जेको ॿुधो हुओसीं उहो ई बिल्कुलु माना हिते ॾिठोसीं। यानी की मानी खाराइण खां अॻु में हिकिड़ो हथ धोराइण जे लाइ गिलास को असांखे ॾियनि जा करो खणी पाण बीठा बिल्कुलु हथ बि उन्हनि धोराया। मानी खाई वरितोसीं वरी बि हथ उन्हनि ई धोराया। असां जो ॾियो असां पाण त अॼु मर्जी न हीअ असांजो हिते जो रवाज़ु आहे। त इन करे जेको सिंध जी जेका थर वारे साइड जी महिमान नवाज़ी जेका मशहूरु आहे। ऐं तोखे पोइ सुबुह जो मेंशन कंदे हाणे जेको असां आराम था कयूं वधीक वरी व्लॉग इंशाल्लाह सुबुह जो रिकॉर्ड कंदासीं। हीअ ओतागड़ी अथव जिथे ई चवंदा आहिनि मुंहिंजे ख़्याल में अंदरि फोटू लॻा पिया आहिनि। मीर हयात ॿुधायूं कहिड़ो मीर हाजी हयात मुंहिंजे ख़्याल में डिगड़ी जो आहे। उहो बि हिते ईंदो आहे ऐं असांजी ॾाढी ख़िदमत कयूं। हाणे असांखे चयूं तव्हां आराम कयो वरी सुबुह जो मुलाक़ात थी। हाणे टाइम बि जाम थी वियो आहे तक़रीबन 11:30 पौणा 12 थी विया। हाणे असां आराम कयूं। गाॾी बीठी आहे। सुबुह जो वरी जेको आहे अलहमदुलिल्लाह सफ़र करिणो आहे ऐं इंशाल्लाह वरी मुलाक़ात नेक्स्ट व्लॉग में थींदी। अल्लाह हाफ़िज़।
मोरनि जो दाऊं ॿुधो।